नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मुंबई मां ख़बर ॾींदासीं। भारत जी मशहूर रियलिटी शो बिग बॉस जी 14 सीज़न में बॉलीवुड स्किंडल जी राणी राखी सनोनत ट्रेंडिंग फिनाली में पहुंचण बावजूद पैसा वठी शो छॾे वई हली। राखी सनोनत 14 लाख रुपया वठी शो छॾींदड़ पहिरीं उम्मीदवार हुई ऐं हाणे हिन पंहिंजे फैसले बाबति इंकशाफ कयो आहे। भारतीय मीडिया खे ॾिनल इंटरव्यू में हिन चयो त मूंखे बिग बॉस जे सफ़र ते फ़ख़ुरु आहे ऐं मूंखे उन ते बि को अफ़सोस न आहे त आउं छो न बीठसि ऐं 14 लाख वठी छो शो छॾियो। राखी ॿुधायो त माण्हुनि पे ॿुधायो मूंखे शो ताईं रुकजण घुर्जे हा, ईअं करण खां फाता बणिजी या वरी रनर अप बि थी वञा हा। राखी ॿुधायो त मूं चांस न पे वठणु चाहियो। मूंखे मां जे केमोथेरेपी लाइ पैसनि जी सख़्त ज़रूरत हुई। मूं लाइ मुंहिंजी मां खां वधीक कुझु बि न आहे। इहो ई सबबु हो जो मूं पैसा वठी शो छॾे ॾिनो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।